और नाफरमान पुट जे करे आयो हई पर सीमा पंजे पुट जे नालनियम ही पटको लाहे तुझे पेरन ते तो रखा जने पटके जो नाल वरतम तो रोए पई चीसी तुके खबर कोने तने जालिम मुअम्मा सा केड़ा जुल्म कया मौलाना पंजे घरवारी जे चवण ते उन शहरी वारे टे मथे मां के चमाट हई हजर बेवस हाल में खून पियो ले दो वेचाई रोए पई पछाड़ी की मौलाना महला थी पर हिकड़ी शर्त थी कयामत जो ॾींहुं थे अल्लाह जे हुजूर मां मूंखे सॾो जे उते मुंहिंजी शाहिदी ॾिजां त मां हिकिड़े क़ुरान वारे जी इज़त कई असांजे इलाइक़े में हिकिड़ो वाक़ियो थियो उते दोस्तनि ॿुधायो चईसी तव्हांजो बयान पछाड़ी जलसे ते वियासीं चई तव्हांजो बयान पछाड़ी थींदो हीअं पाड़े में घर उते हलो हिकिड़ो अल्लाह जो बानुमा उनखे चईसी 17 ॾींहं थिया आहिनि यको सकरात में पेशाब पाए कानू खट ते हाणे घर वारी बि बेज़ार थी वई अथसि औलाद बि बेज़ार चई कल्ह उन जो पुटु गॾियो हथ पियो खणे त बाबे लाइ हथ खणायो त हाणे अल्लाह हिनखे पंहिंजो करे अल्लाहु अकबर असां वियासीं उते वीचारे ते नज़र कयूं पासे खां खून पियो हले थो मणको जहिड़ो भगल हुजे थो वीचारे में बदबू भी ॾाढी हुई हिकु तरफ़ औरतूं बीठियूं हिकिड़ी अल्लाह जे बानी अदा कई छे मौलाना हिन जे मथां एॾी क़ुरान जी तिलावत कर जो हाणे वीचारे जो दम परवास थी वञे घरवारी भी बेज़ार पुट भी बेज़ार न्याणियूं भी बेज़ार मुंहिंजो भला हिन जे अज़ीज़ करीब वधी तमायो हिकिड़ी अल्लाह जी बानी रोई चुचीसी न हिन जी माउ कान आई आहे हिन जी माउ हिन खां नाराज़ आहे वॾे पुट सां रहंदी आहे पोयां गली आहे उन में उनजो घर आहे मुंहिंजो पोइ हुनखे ख़बर कई अथव जे बार बार विया आहियूं पर हिन खां नाराज़ अचण जे लाइ तयारु कोन्हे साईं अचण जे लाइ तयारु कोन्हे मुंहिंजो बस मां क़ुर पढ़ांदो पर पहिरीं मूंखे अम्मा ने वठी हलियो से मूंखे वठी हलिया उते दरवाज़ो खड़कायमि जवान हिकिड़ो सोनू जवान निकितो सुञाणंदो मूंखे चन्ना साहब मुंहिंजे दर ते लॻे थो अम्मा सां मिलण आयो आहे मुंहिंजो मां अम्मा सां मिलण आयो आहे बेचारो वठी वियो घर जंहिंजो वियासीं ख़ुदा जो कसम खणी थो चवां अल्लाह जी बानी मुसले ते नमाज़ पई पढ़े पट ते वेही रहियो सो लो जवान वीचारो कुर्सी खणी आयो मुंहिंजो कुर्सी वापसि कर अम्मा सां पट ते वेहंदुसि वीचारे रली विछाई मुंहिंजो रली बि न विछाए इन हाल में वेहंदुसि जॾहिं अल्लाह जी बानी सलाम वरायो हीअ रोई थी जब्बा मां समझी वई हा छो मूं वटि हली आयो हुई पर साईं मां कान हलंदी मां तुंहिंजा वाइद बि ॿुधंदी आहियां निमाज़ो बि पढ़ंदी आहियां और नाफरमान पुट जे करे आयो हुई पर सी मां पंहिंजे पुट जे न हलंदमि मुंहिंजी मां जे न हलंदी बाहूं तो तोखे ॿधाए अञा बि न हलंदी ही पटको लाहे तुंहिंजे पेरनि ते थो रखां जने पटके जो नाल वरतम तो रोए पई चीसी तुके खबर कोने तने जालिम मुअम्मा सा केड़ा जुल्म कया इन जालिम मूंसा केड़ी ज़्यादतूं कयो वचीसी यो नंढो पुट तम इन सा गॾु रहंदी हुयस वॾे पुट वटि वॾो पुट मिनथूं कंदो त मां मूंसा गॾु रहो पर चीसी ने मुंहिंजी हिन सां मोहबत हुई प्यार हो मां हिन सां गॾु रहंदी हुयसि पोइ शादी कराई मांसि दर दर ते मूं पोरिया कया पोइ जिन शादी थी हिकिड़ो महीनो शादी गुज़रियो मथां रमज़ान जो महीनो आयो छे रमज़ान जो पहिरियों रोज़ो हो नो के पई उथारियां अमा जल्दी कर मूंखे रोज़ो रखाए अॼु न चई मां रोज़ो न छॾियो आहे छे मौलाना उन वक़्तु मुंहिंजे पुट जी घरवारी कावड़ पई करे मुंहिंजो पुट बि जागी पियो सी भला पंहिंजे घरवारी खे सम्झाए हा उठ मुंहिंजी अम्मा खे रोज़ो रखाए मौलाना पंहिंजे घरवारी जे चवण ते उन शहरी वारे टे मथे मां खे चमाट हई जे मूंखे धको हई अल्लाह जो नालो पई ॾियां भाउ भला मूंखे रोज़ो न रखायो मूंखे मारियो न जे पछाड़ी हिनजी घरवारी थी चए त हाणे हिन घर में या मां रहंदमि या तुंहिंजी माउ रहंदी हाणे जो हाणे घरां कढे छॾीसि जे ज़ालिम ज़ाल जे चवण में आयो ऐं मूंखे जंग खां वठी घर खां ॿाहिरि कढी छॾी वरी बि दरवाज़ो पई वॼायां त ॻोठ ॾिसंदो माण्हू खिलंदा अबामू त माण्हू न खिला न को पाण त कख लाहे चेसी ज़ालिम दरवाज़ो न खोलियो
मां सुबुह ताईं बीठी हुयमि ओ मुंहिंजो रोज़ो बि रमज़ान जो वियो माण्हुनि जी नज़र पई ॻोठ वारनि मुंहिंजे वॾे पुट खे ॿुधायो ओ मूंखे पुटु वठी वियो रोज़ इंतज़ारु कंदी हुयमि औलाद ॼाओसि नियाणियूं ॼाएसि पुट ॼाएसि अॼु मूंखे परचाइण ईंदो अॼु मूंखे परचाइण ईंदो अॼु मूंखे परचाइण ईंदो पर ही वक़्तु थी वियो मुंहिंजो पुटु मूं वटि लड़ी न आयो हेॾे साल में हलां हेॾे हरी मुंहिंजे मां बेशक तुंहिंजे पुट तोसां ज़ुल्म कयो पर मां ॿाहूं थो तोखे ॿधां हींअर बेवस हाल में खून पियो हले थो वेचारी रोए पई पछाड़ी चई मौलाना मां हलां थी पर हिकिड़ी शर्त थई क़यामत जो ॾींहुं थिए अल्लाह जे हुज़ूर मां मूंखे सॾो जे उते मुंहिंजी शाहिदी ॾिजां त मां हिकिड़े क़ुर वारे जी इज़त कई ॾाढो जो सुभान अल्लाह मूं हिकिड़े क़ुर वारे जी इज़त कई साईं असांखे रवाड़े विधई हिकिड़ी हथ में लठो हुयसि ॿियो हथ मुंहिंजे हथ में होसि नंढड़ियूं हुयूं उन वञी यकदमि टोड़ी घर में ॿुधायो त साईं हिन जे अम्मा खे वठी वठो घर में मायुनि में रिहाड़ मची वियो हिकु तरफ़ मायूं पियो रोन सॼी महिल घर आयासीं जीअं पुट में बदबू हुई जेके खून पियो वहे माउ माउ थींदी अथव माउ माउ थींदी अबे अम्मा खां मथे को प्यार न आहे दुनिया में माउ माउ थींदी जीअं इन हाल में आई पुट जे पेरनि ते पई चुमियूं ॾे हथनि ते पई चुमियूं ॾे चेहरे ते पई चुमियूं ॾे रोई चई साईं मां अॼु मुंहिंजे पुट खे ॾिठो आहे वेचारी रोई पई अब्बा मूं तोखे माफ़ कयो अब्बा मूं तोखे माफ़ कयो मां यासीन जी तिलावत शुरू कयमि अञा पहिरीं रुकू पढ़ी बस कयमि हुन मां माफ़ी ॾिनी वेचारे जो तुम परवाह थियो पछाड़ी एतिरी अल्लाह जी समक ॾिनसि मां ओॾे नियारे ॿई हथ खणी पंहिंजे माउ खां माफ़ी पियो वठे ॿई हथ खणी रुगो माउ खे हीअं कई उन टेम ते दम परवास थी वियसि सदा माउ पीउ जो नाफ़रमान बि सकरात में मरंदो आहे बेनमाज़ी बि सकरात में मरंदो आहे बचाए पंहिंजे पान खे अल्लाह जे पकड़ खां अल्लाह जे डमर खां बचाए पंहिंजे पान खे सकरात खां सकरात ॾुखे में ॾुखी घड़ी आहे तवजो आहे होश न हूंदो माण्हू खे